वेलकम बैक नाज़रीन। नीगर समरत कुमार जी बासियाबी अमल में आई तमाम सुठी गाल पर पुलिस के शकी किरदार बाबत नवा इंकशाफ सामू आया हैं। अवां खे ॿुधायूं त कदकोट के कुछ एहलकारन के समरत के अगवा में मुलविस हुजण के शक में बरतरफ़ मुअत्तल किया वियो हो। कंदकोट बदरां शिकारपुर ज़िले की पुलिस समरत की बाजियाबी लाइ राजूड़ी जो किरदार अदा कयो। समरत किथे मुखवी बणियल हो अहम सवाल है, पर पुलिस इन हवाले से तफ़सील ज़ाहिर न कया। बाजियाबी में कंहिंजो हथ हो, इन हवाले से भी जवाब जो है वो ना मिलो। बाजियाबी में मुअत्तल एहलकारन के किरदार जो भी इंकशाफ थो है। अवां खे ॿुधायूं त नीगर समरत कुमार गुज़िरियल रात बाजियाब थो ऐं उन बाजियाबी में पुलिस जो शकी किरदार सामू आयो, जै बाबत नवा इंकशाफ सामू आया हैं। कंदकोट के कुछ एहलकारन के समरत के अगवा में मुलविस हुजण के शक में बरतरफ़ ऐं मुअत्तल किया वियो हो। ज़रिए तरफ़ा यह दावा कई वही है, जिन कंदकोट बदरां शिकारपुर ज़िले की पुलिस समरत की बाजियाबी लाइ राजूड़ी जो किरदार अदा कयो। अपडेट्स मालूम कयूं था लियाकत खोसो का। लियाकत, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि जीअं बाजियाबी अमल में आई नीगर समरत कुमार जी, उन खां पोइ अहम सवाल उथनि था, पुलिस अञा ताईं इन्हनि सवालनि जा जवाब ॾियण खां क़ासिर आहे। जी बिल्कुल, ये एक मुंझिल शयूं हुयूं हिन वक़्तु हाणे आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर थियनि पियूं। राति जीअं कंदकोट मां अगवा थियल मासूम ॿारड़ो जेको समरत कुमार हुयो, उहो ड्रामाई अंदाज़ में बाज़ाब थियो, त उन जे ड्रामाई अंदाज़ में जेको इंतज़ामिया तरफ़ां या जेको SSP अमजद शेख हुयो, उन तरफ़ां इहो ॿुधायो वियो त नीगर खे भंगवार गैंग अगवा कयो ऐं उनखे मां बाज़ाब करायो आहे। पर हीउ सॼो जेका आहे सो ॿुधाए पियो ईअं त उन में कुझु पुलिस वारा ई मुलविस हुया ऐं कुझु ॿिया माण्हू जेके मुलविस हुया समरत कुमार जे अगवा मसइले में, उहे पुलिस हल्का जेके मुलविस हुया त उनखे अमजद शेख पाण वटि उन SP इरफान समय खे चयो त इहे मूंखे माण्हू ॾे, ऐं उहे माण्हू बि उनखे मिलिया ऐं ॿारड़ो बि उन बाज़ाब करायो। ऐं सॼो जेका डीलिंग ज़रिए ॿुधाए पियो वञे त जेका आहे सो इहो डीलिंग ज़रिए बाज़ाब थियो आहे। ऐं हिन वक़्तु ख़ुदि जेके ॿई SP आहिनि, इरफान समो तमामु जेके आहिनि सो उहो मायूस बि आहे त मां हिन ज़िले में हिकु वक़्तु ॿिनि टिनि जेके महाजन सां मां विढ़ां पियो। हिकु त पुलिस एहलकार में जेके कारियूं ॾिठियूं आहिनि, जेके ॾोह मुलविस आहिनि, ॾोहरनि सां उन वास्ता आहिनि, उन्हनि खे डिसमिस या जेका आहिनि सो उन्हनि खे मुअत्तल या उन्हनि मुख़्तलिफ़ जेके उन्हनि सज़ाऊं ॾियां पियो, उहे बि जेके ॾोह कराइनि था। ॿियो ॾोहियारनि जा ॾोह चए थो मां कोन झुकियो आहियां, ऐं ॾोहियारी बि जेके वारदातूं कनि था। ऐं ॿिए तरफ़ कुझु जेके सीनियर पुलिस अमलदार आहिनि, उन्हनि जो बि अहिड़े क़िस्म जो जेको सिलसिलो आहे, जंहिंजे करे इरफान समय खे जेको टारगेट ॾिनो वियो, हू बि टारगेट जेका आहे सो उनखे करे हू चए थो मां उहो कीअं मुकमल करे सघां। त हिकु पुलिस अमलदार जेके सीनियर आहिनि उहे बि सचा न आहिनि, ऐं लोकल पुलिस बि सचा न आहिनि। ऐं इहो बि ज़रिए ॿुधायो आहे जेको पुल में घोटकी ऐं कंदकोट वारो जेको पुल आहे, उन जेका सो सिंधु दरिया जे पुल में कमु कंदड़ जेका सचल कंपनी आहे, उन जा 3 माण्हू जेके अगवा थिया आहिनि, उन जेके अगवा में बि उहे ई माण्हू मुलविस आहिनि जेके हू नाकाम कराइण चाहिनि था। मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल हिन वक़्तु उहो थिया आहिनि। ऐं जेको इरफान समूह आहे, तक़रीबन 22 एहलकार आहिनि, उन्हनि खे बरतरफ़ कयो, 6 खे मुअत्तल कयो, 30 खां वधीक जेके आहिनि सो माण्हुनि खे जेके एहलकार हुया उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके सो उहो सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु भई इरफान समो जेको आहे सो उहो ॾुखीरो आहे। SSP अमजद शेख खे जेके आहिनि सो असांजे ज़रिए इहो ॿुधायो आहे त उनखे महिरूं बि ॾिनियूं आहिनि त तोखे अगरि अहिड़े क़िस्म जी का जेका आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस करणो हो या ॿारड़े खे बाज़ाब कराइणो हो, त मूंखे त घटि में घटि इतमाद में वठी आ ऐं मूंखे तूं जेके अंधारी में रखी छॾियो। उन वक़्तु ॿिन्ही पुलिस जेके अमलदार आहिनि, ॿई SP आहिनि, ॿिन्हिनि जो शरतूं बि गॾियल आहिनि। वॾी महिरबानी लियाकत अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया नीगर समरत कुमार जी बाज़ियाबी खां पोइ पुलिस जो शकी किरदार जेको आहे उहो बि साम्हूं अचणु लॻो ऐं नवां इंकशाफ थियणु लॻा आहिनि।